हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। वेलकम टू अनदर वीडियो। तो फैज़ान जो है 500 रुपया मूंखे नथो थिए, चए थो पियो त जेको आहे त मूंखे पैसा जेको आहे त ATM मां तूं चयो मूंखे पैसा जेको आहे ATM मां कढाए ॾे। त पोइ जेको आहे असां हिन टाइम वञूं था पिया शहर ATM मां पैसा विथड्रा करणु। फैज़ान खे जेको आहे त 500 ॾेई करे मां जान छॾायां। त मुंहिंजो जेको आहे त मथो खाई वियो आहे 500 जे करे। कैश ॾियांसि थो पियो, जे बारी खुलिया पैसा ॾियांसि थो पियो 100 रुपया, उहे नथो वठे। चए थो मूंखे जेको आहे ATM मां ई पैसा जेको आहे कढाए ॾे। फैज़ान ईअं कैश ॾियां? न ATM वारी हाँ ATM वारी छा साॻी हूंदी आहे न ATM वारी उन में वियो हूंदो आहे जेको खड़कना हूंदा हाँ खड़कना हूंदा नवां नोट, पोइ उन में नवां नोट निकिरंदा। फैज़ान चए थो त मूंखे जेका कैश आहे ATM वारी ॾियो। उन ATM वारी कैश में जेका आहे त खड़कणा नोट हूंदा आहिनि। त पोइ दोस्तो असां वञूं था पिया शहर जेको आहे ATM मां पैसा विथड्रा कराइण। वॉक करण जे लाइ जेको आहे असां ॾेरकी रेलवे स्टेशन ते अॼु आया आहियूं। हिते बि जेको आहे माहौल जेको आहे तमामु सुठो हूंदो आहे ऐं हिते जेको आहे ॿाहिरियां ॿाहिरियां खां माण्हू बि ईंदा आहिनि जेका सफ़र कंदा आहिनि, सफ़री हूंदा आहिनि। हिन टाइम जेको आहे अवामी एक्सप्रेस जे अचण जो टाइम आहे। सारा माण्हू जेका आहिनि इंतज़ार में वेठल आहिनि, कुझु जेका आहिनि पंहिंजे प्यारनि जे अचण जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। त रेलवे स्टेशन ते बि माहौल तमामु सुठो हूंदो आहे। ऐं हिन टाइम ताईं जेको आहे असां घंटो खनि जेको आहे वॉक करे चुका आहियूं। तो दोस्तों फैज़ान जेका आहिनि, फैज़ान खे मां 500 रुपया ॾेई छॾिया हुयमि जेका कल्ह फैज़ान विन कया हुया। त फैज़ान जेको आहे पंहिंजी बैंक में पैसा रखे थो पियो। फैज़ान ही कहिड़ी बैंक आहे तुंहिंजी? हा दिल्ली वारी बैंक। इन में घणो माल जमा कयो अथई? 3-4 हज़ार बस। हा 500 जंस विझ न ये कॾहिं कर दे वया हाणे ईद ते हाँ ईद ते ईद ते कर दे। घणा पैसा जमा थिया? ईअं समझ हाणे 500 हुयो न। हाँ पहले घणा जम पहिरें तूं 4-3 हज़ार थी हूंदा ॾाढे 15-17 हज़ार थी 15-17 हज़ार की 3500 थींदा न। हाँ 3500 थी हूंदा हाणे। हल ठीकु आहे। तो दोस्तों जेको आहे त मां 500 रुपया कल्ह जेका फैज़ान विन कया हुया फैज़ान खे ॾेई छॾिया। फैज़ान उहे पैसा जेका आहिनि पंहिंजी बैंक में बि रखी छॾिया आहिनि। ऐं हीअ जेका बैंक आहे फैज़ान जी, इन मां जेको आहे ईद वारी पैसा विथड्रा कंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।